सदर आरिफ अलवी अदालती सुधारन वारो बिल एतराज़ लगाए नज़रसानी लाइ पार्लियामेंट के वापस मोकिले छॾियो। सदर आरिफ अलवी चयो आहे त अदालती सुधारन वारो बिल पार्लियामेंट जे इख्तियारनि खां ॿाहिरि आहे। बिल कानूनी तौर ते अणपूरो हुअण सबबि अदालत में चैलेंज थी सघे थो। बिल ते पार्लियामेंट ॿीहर गौर करे। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत तोशाखाना केस की ॿुधणी 11 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। तलबी बावजूद इमरान खान अदालत में पेश न थियो। PTI जे जूनियर वकील अदालत के ॿुधायो त कंहिं बि सीनियर वकील या इमरान खान के पेशे जो नोटिस नाहे मिलियो। पुलिस पारां हींअर ताईं रिपोर्ट अदालत में जमा न कराई वई। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में CTD जूं कार्रवायूं। 8 मुबैना दहशतगर्द गिरफ़्तार। धमाकेदार मादो ऐं दस्ती बम हथ। CTD तर्जुमान मूजिब लाहौर मां TTP ऐं दाइश जा 2 दहशतगर्द गिरफ़्तार। पिशावाला मां 4, डेरा गाज़ी खान ऐं भावलपुर मां हिकु दहशतगर्द गिरफ़्तार कयो वियो। संदन तालुक़ पाबंदी मिलियल तंज़ीमुनि सां आहे। अदालती हुकुम बाबति मिरपुर ख़ास जे सेंट्रल जेल में तशद्दुद सबब क़तिल कैदी जो केस जेल सुप्रिंटेंडेंट इरशाद अली ऐं SHO हक नवाज़ चुनजो समेत 14 एहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में सिपाही उमेद अली, गुलाम कादिर, जमील अहमद, ज़ुबैर ऐं हबीबुल्लाह खे नामज़द कयो वियो। FIR में ॼाणायो वियो आहे त SHO ऐं ॿियनि फरियादी जे भाउ चनेसर खोसो खे अगवा कयो वियो ऐं जेल में तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। कैदीअ जे जिस्म ते तशद्दुद जा 12 निशान हुआ। कन मां रतु वही रहियो हो।